अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसन्निफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध। छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। उस्ताद मोहतरम आसिफ अली सुहाग ऐं अलाह वसायो राजड़। बैक टू बैक ॿिनि ॾींहंनि अंदरि सिंध यूनिवर्सिटीअ जा ॿ वॾा उस्ताद दुनिया मां रुख़्सत थिया आहिनि। सिंध यूनिवर्सिटीअ जे इकनॉमिक्स शोबे जे हवाले सां मोहतरम अलाह वसायो राजड़ हाणे उमरकोट जे भरिसां ॻोठ हाजी मौला बख़्श राजड़ जे क़ब्रिस्तान में आरामी आहे। पाण 13 अगस्त ते वफ़ात कयईं ऐं अंग्रेज़ी शोबे जो हिकु सदाबहार उस्ताद साईं आसिफ अली सुहाग वॾा टालपुर वेझो ख़ैरपुर हाणे आरामी आहे। पाण 14 अगस्त ते जहान छॾियो हुअईं। अखियुनि में टांडाणा चमकनि था। पंहिंजे शोबे जे हवाले सां ॿई उस्ताद कमाल हुआ ऐं पंहिंजे सुभाउ मेल मिलाप ऐं उथणी विहणीअ में बि संदन मुख़्तलिफ़ अंदाज़ सॼी यूनिवर्सिटीअ खे मालूम हुआ। आर्ट्स फैकल्टी उन्हनि ॿिन्हिनि खे किथे विसारे सघे थी। सिंध यूनिवर्सिटी त उहा ई सिंध यूनिवर्सिटी आहे, पर अलाए छो हाणे हुते उहे नुकरई टहक, उहे सदाबहार खिलूं, उहो सिक मुहबत जो रंग उहो नथो नज़र अचे जेको पहिरीं नज़र ईंदो हो। हिकु अजीब गहमा गहमी हूंदी हुई जेका कंहिं तेज़ ख़ुशबूअ जे हाले जीअं अव्हांखे पंहिंजे घेरे में वठी वेंदी हुई। हिक खां हिकु टीचर पंहिंजे मसनद ते मौजूदु हूंदो हो। रुगो फैकल्टीअ जे डीन खां ई साह पियो निकिरंदो हो। PVC त परे वञी रहियो ऐं उस्ताद बि कहिड़ा हूंदा हुआ, भलाऊं अजगर। जंहिं बि शोबे में वञ त हिक खां हिकु ज़हानतुनि जो भंडार मौजूदु, जंहिंसां अखि मिलाए ॻाल्हाइण त महाल, साम्हूं ईंदे बि भउ थींदो हो। उन जो मतिलबु को इहो न आहे त को उते कुझु हैबतनाक वजूद वेठा हूंदा हुआ माण्हुनि जहिड़ा माण्हू हुआ, पर उस्ताद हुआ, टीचर हुआ, सिख्या ॾींदड़ हुआ। अदा वसाए जी मुर्क ॾाढी कुशादी हूंदी हुई ऐं संदसि टहक लचकदार। हू कारीडोर में वॾा वॾा टहक ॾींदो हो ऐं पंहिंजे सियासी तौरु मुखालिफ़नि खे ज़िच कंदो हो। तंहिं ज़माने में यूनिवर्सिटीअ जे उस्तादनि जी सियासत में ॿ ग्रुप हूंदा हुआ। हिक ॿिए खे बर्दाश्त करण जो हौसलो अजीब हूंदो हो। मुखालिफ़त सियासी हूंदी हुई, चहिरे ते न ईंदी हुई ऐं न जो वॾे ऐं उन जो वॾे में वॾो मिसाल अदा वसायो राजड़ हो। पंहिंजे क्लास में संदसि कम बि नुदरत ख़ेज़ हो। शागिर्दनि जो हिकु वॾो अंगु संदसि मदाह हूंदो हो, छाकाणि त वटसि तालीम ॾियण जो हुनुरु सिर्फ़ु किताबी न हो, उहो आम रवाजी उस्तादनि जा रुगो पढ़ाइणु कोन ईंदो हो। वटसि शागिर्द ईंदा हुआ त दिलि जो दर्द खणी हाल भाई थींदो हो, मददगार थींदो हो। संदसि दिलि बेहदि कुशादी हुई ऐं उहा ॼाण संदसि वेझड़ाइप तोड़े आम रवाजी तालुक़ रखंदड़ हर शागिर्द खे ख़बर हुई। मुंहिंजे ॿिन्ही वॾनि भाइरनि मरहूम डॉक्टर अब्दुल रहमान मुग़ल ऐं अदा ख़लील रहमान मुग़ल सां संदसि तमामु घणी वेझड़ाइप हुई। अदा वारा वफ़ात करे विया त हू जॾहिं बि मिलंदो हो त उन्हनि जो ज़िक्र बेहदि आबदीदा थी कंदो हो। मूंखे नथो लॻे त कॾहिं हिन ज़िक्र कयो हुजे ऐं संदसि अखियूं भरियूं न हुजनि, ऐं उहा ई सिक मुहबत हुई जो नज़रियाती हवाले सां संदसि मुखालिफ़ ग्रुप में शामिलु हूंदे बि हू सदाईं भाकुर कुशादो रखंदो हो। ख़लील जो भाउ आहीं, मुंहिंजो नंढड़ो भाउ आहीं, मूं तुंहिंजे घर जी मानी खाधी आहे। अमड़ जी जल मूंखे पंहिंजे हथनि सां मानी ठाहे मोकिली हुई। चयो हुअईं, अलाह वसाया तूं मूं लाइ ख़लील जी आहीं। मुंहिंजो कंधु अदब एहतराम में ईअं ई झुकियल हूंदो ऐं संदसि लहजो सदाईं हिकु जहिड़ो हूंदो। कॾहिं कॾहिं अंगल बि कंदो हो, साम्हूं वारे साथ में बीठल आहीं, चई कुझु कोन थो सघां, नंढड़ो भाइड़ो आहीं न, अलाह ख़ुशि रखई। मां परवरदिगार खे हाज़िर नाज़िर ॼाणी लिखां थो, अहिड़ा आगोश अहिड़ा सीना हाणे किथे था लभनि। हाराईंदो हो त कॾहिं मुंहं ते वराए न ॾींदो हो त पंहिंजो हुए, गॾु छो कोन बीठो हुए। बसि
हिकु वॾी आसूदी मुर्क ॼण ॿाहुनि खां झले वठंदी हुई। साईं आसिफ़ साहब बि हिकु यगानो वजूद हो। पंहिंजे मज़मून ते जेका दस्तरस खेसि रब इनायत कई हुई सा बि ॼण हिकु अज़ीम तोहफ़ो हो। अंग्रेज़ी अदब में ख़ासि तौर ते शाइरीअ खे सम्झाइण में खेसि ॼण मुल्को हासिलु हूंदो हो। अलाए केतिरा भेरा केतिरियूं ॾुखियूं शयूं खणी हाज़िर थियो हूंदो मान। सांवरे उदास चहिरे ते हिकु फ़राख़ वसी मुर्क मुंतज़र हूंदी हुई। शागिर्द जे हैसियत सां जेको बि सुवालु अर्ज़ु कंदो हुउसि त जवाब जी चाशनी लाजवाब हूंदी हुई। उहो हिकु माठीणो कुंडाइतो इंसानु हो। मूंखे लॻंदो हो त अदा अला वसायो जेॾो शौक़ु तेज़ गोड़ कंदड़ ऐं गोड़ी हूंदो हो, साईं आसिफ़ अहिड़ो ई माठीणो नरम खो सेम तन वजूद हो। हू शागिर्दनि सां बि ॾाढो प्यार सां ॻाल्हाईंदो हो। संदसि सम्झाणी वाह जी हुई। संदसि मुरकंदड़ अखियूं ऐं चमकंदड़ चहिरो अलाए केतिरा मुश्किल मौज़ू ॾाढे पाॿो ऐं प्यार सां बयानु करे वेंदो हो। ॿियनि सभिनी सराहनि सां गॾु कुदरत खेनि उहा बि सराही नसीब कई हुई त हुननि ॿिन्ही बुलंद क़ामत उस्तादनि मोहबतनि जो हिकु वॾो अंगु छॾियो आहे। उहे शागिर्द हुजनि, कुलीग्स हुजनि, यूनिवर्सिटीअ जा ऑफिसर हुजनि या वरी शागिर्दनि जा माइट, हुननि ॿिन्ही असातिज़ा किराम जे सलूक जी ॾूर ॾाढी मज़बूत हुई। सलूक जी ॾोर ॾाढी मज़बूत हुई। जेतोणीकि हू यूनिवर्सिटी सर्विस मां रिटायर्ड हुआ, पर बहरहाल हुननि जी कॾहिं कॾहिं जी आमद ॿार जे झूटे जा हूंदी हुई। हिकु उस्ताद बहरहाल सॼी ॼमार उस्ताद ई रहे थो। चयो वेंदो आहे त टीचर कॾहिं बि रिटायर न आहे थींदो। हिननि ॿिन्हिनि बि नौकरियुनि जो मुदो पूरो कयो, रिटायर्ड थिया हुआ। असांजे दिलनि ऐं पंहिंजे किर्त तां रिटायर्ड न थिया हुआ। नौकरी बहरहाल पूरी करणी आहे। दिलि जी दुनिया ते हाकिमियत का पूरी थोरी करणी आहे। हयातीअ जे मुदे तां बि हुननि 2 ॾींहंनि जे अंदरि रिटायर कयो ऐं 24 कलाकनि जे अंदरि वञी आसूदा ख़ाक थिया। ॻाल्हि वरी बि उहा साॻी आहे। रिटायर हयातीअ तां थिया आहिनि, असांजे दिलनि तां को थोरो ई थी सघनि था। सिंध यूनिवर्सिटीअ में हाणे सीनियर थींदड़ उस्तादनि जी लाट उदास आहे। खेनि ख़बर आहे त केरु रुख़्सत थियो आहे। जूनियर शायदि हुननि ॿिन्हिनि खे सुञाणंदा न हुजनि। उहा ई हयाती आहे, उहो ई हयातीअ जो कारवांवार आहे। उहो त थींदो आहे, न त नई नस्ल खे पुराणे नस्ल बाबति कॾहिं कॾहिं घटि ॼाण हूंदी आहे। छा ईअं नथो थी सघे त पंहिंजे नस्लनि खे बाख़बर रखण लाइ उन्हनि ॿिन्हिनि जे नालनि ते कंहिं तदरीसी जाइ जो को नालो रखियो वञे, का सेमिनार, लाइब्रेरी, को हॉल, मुर्दा परस्ती सही हलो, वरी बि पंहिंजी रिवायत खे वरजायूं था। पर जे उहा वरजाए जी बि वई त कॾहिं कॾहिं त को नई नस्ल वारो पुछी वठंदो, हिक ॿिए जे पोयां बैक टू बैक जहान छॾींदड़ उहे उस्ताद केरु हुआ। परवरदिगार संदन पोरियो क़बूल करे ऐं खेनि बहितर जाइ इनायत करे, आमीन। मोहतरम आसिफ़ अली सुहाग जो स्केच डॉक्टर फराज़ बुघियो जो ठाहियलु आहे, जंहिंखे फेसबुक तां अमरता ताईं डॉक्टर मुबारक लाशारीअ पहुचायो। आचर 16 अगस्त 2015 ईस्वी। सियासतदान मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम, गुले खुशरंग। सर्द हवाउनि में थधे सुभाउ वारो साईं मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम सिद्दीकी जहान मां रुख़्सत थियो आहे। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। बुर्दबारी मतानत ते सलीक़े ऐं सुभाउ जो हिकु बाब बंदि थियो ऐं हाणे वक़्तु उन किताब जी जुल्द साज़ी कंदो। मखदूम अमीन फ़हीम काल्ह 21 नवंबर 2015 ईस्वी बरोज़ छंछर मुताबिक़ 9 सफ़र अल मुज़फ़र 1437 हिजरीअ जे सुबुह जो सवेर जहान मां मोकिलायो। हाणे असां वटि के क़ादुल कलाम शाइर आहिनि अलाए कोन, पर बहरहाल 6 अगस्त 1939 ईस्वीअ ते हाला में संदसि ॼम ते मरहूम सींधे ख़ान सैद कता तारीख़ पैदाश कुझु हीअं लिखी हुई। गुले खुश रंग नमूदार शुद्ध बगुलशन नूह, हज़ार बार मुबारक से सैद शाम वो सुबह। वो गुले खुश रंग काल शाम जो मखदूम नूह सरवरी रहमतुल्लाह अलैह जे मक़बरे मुबारक जे भाकुर में वालिद गिरामी मरतब मखदूम
मोहम्मद ज़मान तालिबुल मौला जे पासे में आरामी थियो। खाक वञी खाक सां मिली, मिटीअ जी ख़ुशबू में हिकु दौर वासिजी वियो। अलाए कहिड़ो हाल आहे दिलि जो, ख्वाब नगर जी हाज़िरी तरतीब सां हूंदी आहे। मौज़ू बि हुयो, शुरू बि कयो हुउमि जो ओचितो टेक्स्ट अची वियो त मखदूम साहब जहान छॾे चुको आहे। अलाए छो अंदर खे ॼण कंहिं मुठ में जकड़े वरितो। ॾुख जी शदीद कैफ़ियत अंदर में लही आई। ही फ़क़ीर सियासी क़तई न आहे, उन करे इल्मो हिकमत जे उन्हनि ख़ज़ीननि खां परे भॼंदो आहे। मखदूम साहब में ॿियो अलाए छा हुयो, अलाए कहिड़ी छिक हुई, अलाए संदन रूह जी कहिड़ी तासीर हुई जो सभु कुझु अलाए केतिरी देरि मुहमिल रहियो। 3-4 दफ़ा मथनि लिखण जी कोशिशि कयमि, को छेड़ो ई हथु न पियो अचे। आख़िरकार यारनि दोस्तनि खे मिंथ कई त हिकु ॾींहुं इज़ाफ़ी इनायत कयो। ज़ाती लाइब्रेरी में मखदूम साहब जो हिकु इंटरव्यू रखियलु आहे, उनखे ट्रांसक्राइब करे पेश करणु थो घुरां। ऐं कुदरत ख़ुदा जी 2.5-3 कलाक सांदहि ॻोल्हियो अथमि, सभु इंटरव्यूज़ पियल आहिनि, रुगो मखदूम साहब जो इंटरव्यू ई नथो मिले। नसीब जी ॻाल्हि हूंदी आहे, शायदि उहो इंटरव्यू फ़िल वक़्तु कागज़ ते उथलाइण नसीब में न हो। पाकिस्तान टेलीविज़न जे प्रोग्राम अॼु जो महिमान मखदूम साहब महिमान जे हैसियत में आया हुआ। नवाब महदी लिगारी साहब प्रोग्राम प्रोड्यूसर हुया, जंहिंजो मखदूम साहब सां वेझी न्याज़मंदीअ जो तालुक़ु हो ऐं हुन जे ई इसरार ते मखदूम साहब वटां वक़्तु इनायत थियो हो। इंटरव्यू जे हिन सिलसिले में मूं कुल 83 रिकॉर्डिंग्स कयूं हुयूं। कुदरत ख़ुदा जी हिकु हिकु महफ़ूज़ कई हुअमि, पर हिननि साहतुनि में हथनि मां वारीअ जा तिरकियल महसूस थी रहियूं आहिनि। ज़ाती हवाले सां संदन शख़्सियत मूंखे बेहद दिलपज़ीर लॻी हुई। संदन मतानत, मिलण जुलण जो अंदाज़, भाकुर जी गर्मी, खुंदा पेशानीअ सां सवाल जी मोट ऐं ज़ेरे लब मुर्क जो हथियार कमाल हुआ। ईअं बि थियो जो प्रोग्राम जे शुरूआत में मूं संदन ख़िदमत में सवालनि जी फ़हरिस्त पेश कई हुई। कुझु सवालनि ॿुधण ते हिननि ख़ामोशी अख़्तियार कई हुई, ॿियनि ते ठीकु आहे ऐं दुरुस्त उचारिया हुआ। मतिलबु ख़ामोशीअ जो उहो पियो निकितो त जे उहो सवाल न पुछियो वञे त बहितरु आहे। हिननि सऊं सिधो रोक न पे कई, पर उहा ख़ामोशी घणो कुझु ॿुधाए पई। मुंहिंजी बि जवानीअ जा ॾींहं हुआ, को डेविड फ्रास्ट त कोन हुउसि, पर पंहिंजी पर में कुझु सवाल विचां करे वियो हुउसि, जंहिंजे मोट में उहा ज़ेरे लब मुर्क ऐं चश्मे पुठियां निगाहनि जी तेज़ी उहो इशारो ॾेई रही हुई त इहो सुवालु लिखत वारे हिसाब में त कोन हो। पर वरी बि हिननि बेइंतिहा ख़ुशदिलीअ सां सभु वरंदियूं ॾिनियूं ऐं प्रोग्राम पूरो थियण खां पोइ उहो कतई बि अहसासु न ॾियारियऊं त उहे सवाल विचां छो थिया हुआ। तक़रीबन 1.5 कलाक जो हुन मुख़्तसिर गरजाणीअ मुंहिंजे अंदर में अजीब तासुरु छॾियो हो। साहिब मसनद सां फ़क़ीर जी कहिड़ी निस्बत ऐं सियासत कारज़ार ख़ारज़ार सो परियां सफ़र ई चङो आहे। पर अलाए छो 23 मार्च 2008 ईस्वीअ ते ख्वाबनगर में मूं हिननि खे वज़ारत उज़मा न मिलण ते चैज सभा सजणनि खे लिखी छॾियो। मां सम्झां थो त पंहिंजे हिन सफ़र में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ते अदी ऐं मखदूम साहब ते उन कालम लिखण खां अलावा ही ग़रीब सियासतदाननि जे वेझो ई न आयो आहे। सियासत मुंहिंजे चांहि जो कोप नाहे रहियो। अलाए छो मखदूम साहब ते अंदर खे दर्द थियो, अहिड़ो ई जहिड़ो अॼु भरिजी आयो आहे। अख़बारूं भरियूं पियूं आहिनि। पैगाम नाले गुटके जो शाइर अमीन फ़हीम पंहिंजी सियासत, तदब्बर, वफ़ादारी, पाण सां थियल वेसा घातियुनि, मोहबतुनि, मुर्कुनि, रंजनि ऐं भाकुरनि खे खणी ज़मीन जे तह में लही वियो आहे। 1953 ईस्वीअ खां अमीन जे तख़ल्लुस सां शुरूआत कंदे क़िबला तालिबुल मौला साईं खां इस्लाह कराईंदे फ़हीम तख़ल्लुस माणियाई ऐं धणीअ मिठे खेसि आख़िर ताईं फ़हीम ई रखियो। पंहिंजे दौर जो जग मशहूरु एडिटर मौलाना ग़ुलाम अहमद गिरामी महिराण जी 1969 ईस्वीअ जे पहिरीं ऐं ॿिए शुमारे शाइर नंबर में सिफ़े नंबर 396 ईस्वीअ ते लिखे थो, फ़हीम साईं जो सारो कलाम हिकु शिकस्ता साज़ जो आवाज़ु आहे। उन में न्याज़मंदाना जज़्बात मौजूदु आहिनि। फ़हीम साईं जी ॿोली पुख़्ती, रसीली, सुरीली, मिठी ऐं मनमोहणी आहे।
जा शाइरीअ जे लिबास में अची वधीक दिलकश ऐं रंगीन बणिजी पई आहे। इहो सिर्फ़ु गिरामी साहब जो ख़्यालु ई न हो। जे मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम जे कलाम ते निगाह विझिजे त सभु कुझु पधिरो थी वञे थो। 12 जनवरी 1959 ईस्वीअ ते हाला नवा में मखदूम साहब तब आज़माई कनि था। घणो दिल भर लिखे लेकिन ॾिसण वारनि ॾिसी वरितो। घणो दिल भर लिखे लेकिन ॾिसण वारनि ॾिसी वरितो। रुखे अनवर ए सोना नेठ मूं पारनि ॾिसी वरितो। लिकी शबनम खां बुलबुल खां ऐं भौरनि जे निगाहुनि खां सुंघम ख़ुशबू गुल तरजी मगर खारनि ॾिसी वरितो। सॼी दुनिया जा वाइज़ मुहतसब सिकंदा रहिया हरदम ऐं साकीअ जे रुखे ताबा खे मैख़्वारनि ॾिसी वरितो। नमाज़े इश्क में हिकिड़े जे बदिरां सव कयमि सजदा। पराहनि कोन ताड़ियो मूंखे भरवारनि ॾिसी वरितो। वियो पे कैस लैला ॾे मगर ॾाढो ॾुखियो रसंदो। जे वींदे वाट ते उनखे किथे ॿारनि ॾिसी वरितो। शबे फ़ुरक़त गुज़ारे कीअं भला हिकु आशिक़े मुज़तर त कंहिं सम्झो न कंहिं सोचो न कंहिं सम्झो न कंहिं सोचो मगर तारनि ॾिसी वरितो। वफ़ा बि मुल्क मां वई पर झले दामन वठी आयुसि जो उनखे वाट वेंदे ई वफ़ादारनि ॾिसी वरितो। फ़हीम आहे न का परवाह हज़ारे बख़्शिशूं थींदियूं ज़हे क़िस्मत दरे दिल भर ख़तादारनि ॾिसी वरितो। प्यार विचां हज़रत पखन धणीअ जी निस्बत सां ॾाॾा साईं सजंदर मखदूम साहब हाणे आरामी आहे। हिकु तवील बीमारीअ जे तवील सफ़र खां मोटी हिन हाला में आख़िरी आराम गाह वसाई आहे। 30 नवंबर 1994 ईस्वीअ ते पंहिंजे इंटरव्यू में मुंहिंजे हिकु सवाल ते संदसि अबरू गर्दिश कई हुई छाकाणि त उहो सवाल ॿुधायल सवालनि में न हो। साईं अव्हांखे ज़िंदगीअ खां का शिकायत आहे? ऐं हिननि ठहप वराणियो मुग़ल साहब। जेको माण्हू मानीअ जो गिरह पाण खाई सघे थो ऐं पाणीअ जो ढुक पाण पी सघे थो उनखे ज़िंदगीअ खां का शिकायत न करणु घुरिजे। 21 सालनि गुज़रण खां पोइ बि उहो जुमिलो दिलि ते लिखियलु आहे। संदसि मुर्क संदन लबो लहजो नथो विसरे ऐं विसरे बि छो। अहिड़ा वजूद हर हर ॼमंदा आहिनि छा। बुर्दबारी ऐं मतानत जो ही मिसाल वरी किथे मिलंदो। धणी मिठड़ो जलशान उखैन बहितर जाइ इनायत फरमाए संदन दर्जात बुलंद थियनि ऐं पूरियो क़बूल पवे। आमीन। नज़र फ़रेब नज़ारनि वॾो फ़रेब ॾिनो। नज़र फ़रेब नज़ारनि वॾो फ़रेब ॾिनो। ख़िज़ां रसीदा बहारनि वॾो फ़रेब ॾिनो। रहिया न मूंसां जुदाईअ में हमदम मो ग़मख़्वार सहर थी वई सितारनि वॾो फ़रेब ॾिनो। वरी त आसरे दुनिया जे कीन लॻंदुसि मां सदाईं हुन जे सहारनि वॾो फ़रेब ॾिनो। मूं बेक़रार खे ख़ाली ॾिनऊं दिलदारी वरी बि पंहिंजे ई यारनि वॾो फ़रेब ॾिनो। ग़मनि में खिलंदो रहियसि पर ख़ुशियुनि रुआड़े छॾियो। हमेशह आहे बहारुनि वॾो फ़रेब ॾिनो। सुखनि जो साथ छॾणु लाज़मी नज़र आयो क़दम क़दम ते करारनि वॾो फ़रेब ॾिनो। पराए पंहिंजे खे सम्झण जो वक़्तु ई न मिलियो नज़र जे शोख़ इशारनि वॾो फ़रेब ॾिनो। हयाती सारी बुतनि जे ई प्यार में गुज़री फ़हीम नक्शो निगारनि वॾो फ़रेब ॾिनो। 1 जून 1956 ईस्वीअ ते गुले ख़ुशरंग मोहतरम मोहम्मद अमीन फ़हीम उहे सिटूं सरजींदे छा उहो सोचियो हो त उन्हनि मां घणियूं सिटूं हू ईंदड़ वक़्त लाइ लिखी रहियो आहे। छपियल सूमर 23 नवंबर 2015 ईस्वी।